सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंधु मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां सभिनी खे भलीकार। आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ हारिस सर। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे जग मशहूर प्रोग्राम डाप जा 10 में असां हर भेरे हर मुमकिन कोशिश करे उन्हनि किरदारनि खे साम्हूं आंदो आहे जिन किरदारनि जो सिंध, सिंधी ॿोली, सिंधी अदब, सिंधी तहज़ीब, सिंधी समाज जे लाइ के न के कावशूं सरंजाम ॾिनल हूंदियूं आहिनि। असां हिन प्रोग्राम डाप जा 10 में सिंधी अदब में औरतनि जो हिसो जे सिरे हिकु प्रोग्राम शुरू कयो आहे जंहिंमें असां हर हफ़्ते किन बि 2 या 3 लेखकाउनि जो तारफ़ी खाको अवांजे अॻियां पेश कंदा रहिया आहियूं। इन सिलसिले में असांजे सिंध जे हिन प्रोग्राम जूं जेके आम लेखकाऊं आहिनि उन्हनि मां हिकिड़ी आहे बेगम राना शफ़ीक सिद्दीकी, जेका पाण बहितरीन कहाणीकारा हुई ऐं पंहिंजे दौर में सुठियूं कहाणियूं लिखियूं ऐं पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप कई, क़ाइमु कई। ऐं बाद में हू जेका आहे सिंध खे छॾे अमेरिका में वञी रिहाइश पज़ीर थी। ऐं ॿी असांजी जेका शाइरा आहे जेका मौजूदा दौर जी औरत शाइराउनि में काला पाइज शाइरा आहे रुबीना अबड़ो। सभ खां पहिरीं आऊं धरतीअ खां छिॼी कहाणीकारा राना शफ़ीक सिद्दीकी जो तारफ़ अवां अॻियां पेश कंदुसि। सिंधी ॿोलीअ जी नामवर कहाणीकारा राना शफ़ीक सिद्दीकी 6 जुलाई 1953 ईस्वी ते सिंध जे तारीख़ी शहर शिकारपुर में नामवर अदीब ऐं मौक़िक़ मोहम्मद हनीफ़ सिद्दीकीअ जे घर में जनमु वरितो। हिन शुरूआती तालीम हैदराबाद मां, ग्रेजुएशन नज़रत कॉलेज मां ऐं लाइब्रेरी साइंस में मास्टर्स जी डिग्री सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां हासिलु कई। जीअं त नंढपण खां घर में अदबी माहौल मुयसर हो, ईअं बि चई सघिजे थो त अदब खे विरसे में मिलियो। घर में अदबी लाट जो रोशन छांवरो राना जे बि ज़हन ते पियो ऐं हुन नंढपण खां ई कहाणियूं लिखणु शुरू कयूं। संदसि पहिरीं कहाणी 1977 ईस्वी में एडंटी नाले सां माहवार हलचल में छपी ऐं बहितरीन कहाणियुनि जे चूंड में पहिरियों नंबर खयां आहिनि। उन वक़्तु संदसि उमिरि 15 साल हुई। संदसि कहाणीअ खे मञता मिलण करे हिन में हौसलो पैदा थियो ऐं पोइ हिन पाबंदीअ सां लिखणु शुरू कयो। बाद में संदसि कहाणियूं मेराण जहिड़े आम रिसाले में बि छपजणु लॻियूं। भाई मेराण 1978 ईस्वी जे पहिरें शुमारे में संदसि आफ़सानूं आदर्श ऐं 3 शुमारे में संदसि आफ़सानूं पुलार छपिया, जेके तमामु घणा पसंदि कया विया।
सिंधी साहित्य किताबी सिलसिले 5 में संदसि छपियल कहाणी इंटरव्यू तमामु घणी मक़बूलियत माणी। संदसि कहाणियुनि जो हिकु मजमूओ कुॾार जे नाले सां आगम पब्लिकेशन पारां छपियो, जंहिंखे अदबी इदारे सिंधाला जी बहितरीन कहाणियुनि जो अवार्ड ॾिनो। राना शफ़ीक सिद्दीकीअ जो नालो उन वक़्तु अदबी हल्के में तमामु घणो मशहूरु हो ऐं संदसि कहाणियुनि में हिकु गहराईअ सां गॾु समाजी मसइलनि जी चिटे नमूने उपतार थियल नज़र अचे थी। कहाणीअ जे फिक्शन जी बि पाण माहिर आहे ऐं संदसि ॿोली बि सादी सिलोणी हुअण करे पढ़ंदड़ खे लुत्फ़ ॾिए थी, जेतोणीकि संदसि वालिद ऐं संदसि मामूं हलीम बिरोही सिंधी ॿोलीअ जा बरख़ादीब रहिया आहिनि ऐं संदसि पालना बि उन्हनि जे छांबे थी आहे। किथे बि संदसि लिखणनि ते उन्हनि जो रंग नथो अचे, उन पंहिंजो असलूब ॾांहुं पाण जोड़ियो आहे। कहाणीअ खां अलावा हिन केतिरा ई तहक़ीक़ी मकाला पिणु लिखिया आहिनि, जेके उन वक़्त जे मायानाद रिसालनि मेहरान ऐं नई ज़िंदगीअ में छपियल आहिनि। सफ़रनामनि ते लिखियल संदसि तहक़ीक़ी हिकु शानदार मकालो आहे ऐं उन मौज़ूअ ते अहिड़ो बारीक बीनीअ सां को बि मकालो अॼु ॾींहं ताईं लिखियो न वियो आहे। राना शफ़ीक पंहिंजे सौटु शफ़ीक सिद्दीकीअ सां शादी कई ऐं पाण हिन वक़्तु अमेरिका जे मेयरविरी स्टेट जे शहर सेंट लुइस में पंहिंजे वर ऐं औलाद सां गॾु रिहाइश पज़ीर आहे। मुंहिंजो साईं हीअ असांजी सिंध जी मनाइती कहाणीकारा राना शफ़ीक सिद्दीकी जे पंहिंजे दौर में ख़ुदा नालो कमायो ऐं ख़ूबसूरत कहाणियूं लिखी हिकिड़ी अलॻि छाप छॾी। ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी ॿी शाइरा आहे, इंतिहाई ख़ूबसूरत शाइरा जंहिंजी शाइरी में हर तरह जी पुख़्तगी आहे, जंहिंजी शाइरी में तख़यल जी भरपूर उॾाम आहे असांजी रुबीना आबरो, जंहिंजो हिकिड़ो शहर आहे मां हज़ल जी पाणियारी ऐं मूं संदसि हिन खाके जो टाइटल बि इहो ई ॾिनो आहे मां हज़ल जी पाणियारी। शाइरी रूह जी मौसीक़ी आहे जंहिंमें सवें संगीत जा सुर जुड़ियल हूंदा आहिनि। शाइरी मोहबत जी मिड़ास आहे, शाइरी गुलाबी चपनि जी रंगत आहे, शाइरी वेंकस नैणनि जो मज़ आहे, शाइरी इश्क आज़ादी आहे जंहिंमें सदड़िया सदों कने रहिजी वेंदा आहिनि ऐं मतारा मत ख़ाली करे वेंदा आहिनि। अहिड़ी शाइरी शाइर जे तसवराती महबूबा हूंदी आहे। अहिड़ी शाइरी शाइर जी तख़यलाती परवाज़ खे परवान चाढ़ींदी आहे। साहिड़ी शाइरी असांजे सिंधी अदब में थिए पई। शाइरा वेंगस रंग शाइरीअ मां असां पसे सघूं था, जंहिंमें सुईअ जो इश्क दरिया जी हशमत खे मात ॾींदो हुजे। ससुई जा जज़्बा डूंगरनि खे ॾारे विझंदा हुजनि, ॾाहिर जे रत फुड़नि मां मदन गुल फुटंदा हुजनि। अहिड़ी शाइरी न रुॻो असांजे शाइरनि जे दिलनि मां फुटी निकिरे पई, पर असांजे जदीद शाइरनि हुन में नर्म वुसत पैदा कई आहे, पर हुन में तशबियूं ऐं इशारा अहिड़ा त कटा बहंदा आहिनि जिन मां नाज़बू जी ख़ुशबू अचे थी, पर हुन ख़ुशबू में केतिरा ई कलार का हथ ऐं केतिरनि मोखियुनि जा मत ऐं केतिरा ई मतारा पिया ईअं मस्तु जो बीठा आहिनि जीअं कारूंजर जूं चोचूं, जीअं रूपले कोलीअ जा अटल इरादा, जीअं दरिया खान ऐं होशूअ जी ललकार, जीअं दोदे सुमरे जो शापर, जंहिंखे जॾहिं दुश्मन लत हणे थो त कनेसर जी गैरत भड़को खाए उथे थी ऐं हू दुश्मन जो कंध बनी ॿीणो करे थो हुजे। मूं किथे पढ़ियो आहे त जॾहिं वियतनामी सिपाही जंग ते वेंदा हुआ त उन्हनि जे खीसनि में शाइरी रखी वेंदी हुई ऐं उन शाइरीअ जी सलामती लाइ दुआ घुरी वेंदी हुई। यकीननि असांजी सिंध खे उन सोच जी ज़रूरत आहे, छाकाणि जो जंहिं क़ौम जो अदब सलामत आहे उहा क़ौम सवें हमले आवरनि जे हमलनि जे बावजूदु पंहिंजो वजूद बचाए सघे थी। सिंध जी सरज़मीन तख़यलाती सरज़मीन आहे, उन सरज़मीन मां फुटी निकिरनि थियूं रुबीना जहिड़ियूं शाइराऊं। सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरत शाइरा रुबीना आबरो 24 अक्टूबर 1971 ईस्वी ते लाड़काणे ज़िले जे तालुके ॾोकरीअ जे ॻोठ गेरीले में उन वक़्तु जनमु वरितो जॾहिं हिन धरतीअ ते गोलियुनि जी बरसाति पई वसी। उन्हनि गोलियुनि जी गूंज हिन जे ज़हन में हमेशह लाइ समाइजी वई। पोइ जॾहिं उहा स्कूली तालीम पूरी करे कॉलेज में पहुती हुई त उनजे मन अंदर में पलजंदड़ शाइरी समूरनि हुस्नाचियुनि सां निकिरी निर्वार थी, जंहिंखे न रुॻो डायरीअ जे वर्कनि में महफ़ूज़ कयो, पर उन शाइरीअ जे फिक्री पसमंज़र में सिंध खे ॻोल्हण बि शुरू कयो त सिंध हुनखे मौज संज जिहां मुक़दस महसूसु थींदी।
ऐं हिन उन मुक़दस सिंध जे वसी जाग्राफीअ खे पंहिंजी शाइरीअ जो मुहवर बणायो, जंहिंसां उहो अॼु ताईं नातो निभायो अचे। संदसि शाइरीअ जो हक़ीक़ी हुस्न हिननि सिटुनि मां नज़र अचे थो। काज़ल जी पाणियारी आहे मुंहुं में, काज़ल जी पाणियारी आहे मुंहुं में, छो उञारी पोइ गुवारी आहे मुंहुं में। मां त मादीअ जी उजाड़ियल गंढ आहियां, कंहिं वरी ही नाव तारी आहे मुंहुं में। रुबिना जो ही गज़ल तशबीहनि इस्तारनि सां भरपूर जज़्बनि जो मुशाहिदो आहे, जंहिंमें हुनजे तख़युल जी परवाज़ खे परूड़ण लाइ कंहिं बि फिके जे आलम जे अख सां ॾिसण जी ज़रूरत नाहे। हीअ आम माण्हूअ जे अंदरि जा उहे एहसास आहिनि जिन खे रुबिना जी शाइरानी कैफ़ियत जी महसूसु कयो आहे, तीअं पढ़ंदड़नि जे अॻियां पेश कयो आहे। रुबिना औरत शाइराउनि में गज़ल जी सुठी शाइरा आहे। संदसि गज़ल फनी ऐं फ़िक्री लिहाज़ खां पुख़्ता ऐं तख़यलाती सघ रखंदड़ आहिनि। अहिड़नि ई एहसासनि सां तमतार संदसि हीअ गज़ल बि केतिरनि ई सवालनि खे उभारे बि थो। पढ़ंदड़ खे अंधारी कोठड़ीअ मां ॿाहिरि कढी थो अचे, जिते वफ़ाउनि जा वचन वर्जाइज में नज़र अचनि था। न घुरिबो न घुरिबो अव्हां खे न घुरिबो, न घुरिबो न घुरिबो अव्हां खे न घुरिबो, जॾहिं दिलि में सोचियो दुआऊं थो जाॻियूं, अव्हां जो हवालो या नालो जे आयो त कविता अंदरि कहकशाऊं छो जाॻियूं। रुबिना जे हिन गज़ल में भरपूर मौसीक़ियत ऐं रिदम आहे, जेको बिना कंहिं साज़ जे बि ॻाए सघिजे थो। हूअं बि सिंध जे नामवर फ़लसफ़र अलामा काज़ी चयो आहे त जंहिं शाइरीअ में मौसीक़ी न आहे उहा शाइरी न आहे। रुबिना गज़ल में न रुगो भरपूर एहसास हिते आहिनि, पर हिन गज़ल में ख़ूबसूरत ख्वाब पिणु वणिया आहिनि। गज़ल जो तानी ते तो ॾिसे खणी त हुन में किथे बि ईअं नथो महसूसु थिए त हू शाइरी जे फ़ाइलातुनि मफ़ाइलनि खां हणवा थो पए। हुनजा समूरा गज़ल बर वज़न ऐं ख़्यालनि जे आधार ते आधारियल आहिनि, जेके गज़ल जूं समूरियूं लवाज़मातूं पूरियूं कंदड़ आहिनि। अहिड़ो ई अख़्स संदसि हिन गज़ल मां पसी सघिजे थो। होॾे सर ते शंख वॼाए झूमे थो, होॾे सर ते शंख वॼाए झूमे थो, जोगी बर में पाण विञाए झूमे थो। ॿीहर खे पिया त परोका अचणा आहिनि, साथी सारा जाम सजाए झूमे थो। रुबिना जो मथियों गज़ल हसीन ख़्वाबनि जो मुजस्मो आहे। हिन शाइरीअ में न रुगो गज़ल लिखिया आहिनि, पर हिन ॿियनि सभिनी सिंफ़नि में बि तब आज़माई कई आहे। जंहिंमें नज़म, गीत, वायूं, बैत ऐं आज़ाद नज़म शामिल आहिनि, पर हिन वटि गज़ल खां पोइ जेकॾहिं पुख़्तगी ऐं घारेटो आहे त उहो नज़म में आहे। भूरे भील ते लिखियल संदसि नज़म हिते ॾियां थो, जंहिंमें संदसि ख़्याल जी वुसअत ऐं रोशन ख़्याली केतिरी अॻुभरी थी ॾिसे। शाइर सोचे थो, शाइर सोचे थो माण्हू मनछो मेरो आहे, चाले दीन धर्म जा सूअर कोमल मन सियाड़नि वेठा, भूरो भील हुजे या रूपो मुंहिंजो गुण बुनियाद सभनि में, माई हाँ आबाद सभनि में, कोई लिखा विछा छा लहे, मस्जिद मंदर लीका छा लहे, कोई लेखा विछा छा लहे, मस्जिद मंदर लीका छा लहे, काल क़बर मां भूरे जो जंहिं लाश कढियो हो, धरतीअ मां ॼण रोड़े मुंहिंजो मास पटियो, धरतीअ मां ॼण रोड़े मुंहिंजो मास पटियो। साॻे तसलसल सां रुबिना जा ॿिया खोड़ सारा नज़म आहिनि, जेके ॿोली थोरे तशबीहनि इस्तारनि जे लिहाज़ खां शाहकार आहिनि, जिन में च तो छा आहिनि। होलीअ में के रंग न बरसा, होलीअ में के रंग न बरसा, ही सिंध जे नाले वारे मुहिब वतन सिंधी बहितरीन कहाणीकार ऐं जदीद फ़िक्र युक्तार कंदड़ सूबे ज्ञानचंदाणीअ खे बेटा तौरु लिखियल आहे। नेठ बूंदे जा ॾायो अमर जे दिल के बेटा, रंगनि जो रू शाम के यादूं लथूं मुंहुं में हुजनि, मुंहिंजो पलड़ो भारी आहे वग़ैरह।
उनखां सवाइ हिन वाई बि ख़ूबसूरत लिखी आहे ऐं उनजो किताबु वणंदड़ रखियो आहे। मिसाल तौरु संदसि हिकु वाईअ जो बंदि ऐं अव्हां जे अॻियां पेश कयां थो। छा छा राज़ हा वाइरे जे वाट में, छा छा राज़ हा वाइरे जे वाट में, गिजनि खे लामारियो केॾा बाज़ हा वाइरे जे वाट में, गिजनि खे लामारियो केॾा बाज़ हा वाइरे जे वाट में। रुबीना जी सॼी शाइरी, गज़ल, नज़म, वायूं पढ़ण खां पोइ जॾहिं संदसि बैत पढ़जनि था त फ़ैसिलो करणु ॾुखियो थी पए थो त उहा कहिड़े सिनत जी पाबंद शाइरा आहे। हिन जे बैतनि में सच त सूअर जी माखी जहिड़ी मिठास महसूसु थिए थी ऐं संदसि उजरा एहसास बि मन अंदरि जे उनायनि में लहंदड़ आहिनि। संदसि बैत मुकमल वराणीअ सां लिखिणा आहिनि जिन खे जेकॾहिं हू कंहिं सुर जो नालो ॾेई ऐं सुरवार लिखे त यकीननि संदसि शुमार सिंध जे उन्हनि थोरनि शाइरनि में थींदो जिन हुन वराणीअ सां केतिरा ई सुर लिखी सिंधी अदब हिन सनत खे महफ़ूज़ कयो ऐं मनता ॾियारी आहे। उबा उबाबनि मन में, उबा उबाबनि मन में वसन वॾपुड़ा, उबा उबाबनि मन में वसन वॾपुड़ा, छल उहे ई अबड़ा साम संभालनि सिंध जी, साम संभालनि सिंध जी जोधा के जहान, अनोखा इंसान मार्ग रखनि मन में। रुबीना जा हिन तसलसल ऐं वराणीअ सां केतिरा ई बैत लिखियल आहिनि। हू अॼु ताईं पंहिंजी शाइरीअ में अहिड़नि किरदारनि जी चूंड कई आहे जिन जो सिंध जी तारीख़ में मिसाल मिलणु मुश्किल आहे। हिन राजा डाए, दुल्ह दरिया ख़ान, रूपले कोली ऐं हिननि बैतनि में अबरे खे सिंध जी साम जलण जी पारत करे अबरोब भारत थी करे अबरोब सिंध जो हिकु लाफ़ानी किरदारु आहे जिन दोदे सुमरे जी शाम जली हुई। बहरहाल रुबीना जी ख़्याल ऐं सोच जी परवाज़ इलाही अॻु भरी आहे। उहा घणो अॻिते सोचे थी ऐं उहा सोच संदसि शाइरीअ खे मानता बख़्शींदड़ आहे। हिन अदबी दुनिया में 1991 ईस्वी खां पेर पातो जेतोणीकि उहा अदबी दुनिया में ॾाढो देरि सां आई पर ईअं चई सघिजे थो त हू वक़्ताइती आई आहे छो त हीउ दौर जदीद तक़ाज़ाउनि मूजिबि शाइरी करण जो दौरु आहे। हिन शुरू में कुझु कहाणियूं लिखियूं जेके रेडियो ख़ैरपुर जे प्रोग्रामनि में नशर थियूं ऐं किन अदबी रिसालनि में छपियूं बि पर पोइ संदसि अंदर जी शाइरा हिनखे शाइरीअ ॾांहुं माइल कयो त हिन शाइरी खे ई पंहिंजे लाइ मौज़ून सम्झो। रुबीना अबड़ो AA आहे। हिन MA सिंधी अदब में 1995 ईस्वी ऐं MA इकनॉमिक्स में 1997 ईस्वी में कई। उन बैदि पैगम्बरी पेशे उस्ताद सां लाॻापिजी रही। हिन वक़्तु लाड़काणे जी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नज़रमाले में पढ़ाए रही आहे। संदसि शाइरीअ जो पहिरियों मजमू क़दम खां अदम ताईं छपिजी चुको आहे। संदसि शाइरीअ जे हिन शाहकार मजमूए ते फ़ामीदा रियाज़ ऐं सिंधी कालम नवेसी में पंहिंजी हिकिड़ी अलॻि छाप छॾंदड़ जुदा सुञाणप क़ाइमु कंदड़ एजाज़ मंगीअ जा तासुर निहायती बेबाकीअ सां लिखियल आहिनि, पूरी सचाईअ सां लिखियल आहिनि ऐं एजाज़ त अञा बि उनखे ईअं लिखियो आहे त रुबीना शेख अयाज़ जे ख़यालाती शाइरा आहे। जंहिं औरत शाइरा जी अयाज़ खे ॻोल्हा हुई उहा शाइरा रुबीना अबड़ो आहे। रुबीना जी शाइरी सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि आशिक़ निज़ामानी सॼण सिंधी ऐं ॿियनि ॻाए ख़ूब दाद हासिलु कयो आहे। संदसि हिकु गज़ल झूंगार पर तूं होरियां होरियां आशिक़ निज़ामानीअ जे आवाज़ में रेडियो ऐं मुख़्तलिफ़ TV चैनलनि ते नशर थींदो रहे थो। रुबीना अबड़ो न फ़क़्ति ख़ूबसूरत शाइरा आहे न फ़क़्ति हिन बहितरीन शाइरी कई आहे। हिन वटि शाइरी पेश करण जो शाइरी पढ़ण जो अंदाज़ बि निरालो आहे वणंदड़ आहे। उन में बि हिकिड़ी मौसीक़ियत आहे उन में बि हिकिड़ो रिदम आहे। इन खां अलावा रुबीना नसर बि तमामु बहितरीनु लिखियो आहे। हिन खोड़ सारनि किताबनि जा भाग बि लिखिया आहिनि, केतिरनि किताबनि जा हिन तासुर बि लिखिया आहिनि। हिन शाइरी जे फ़नी ऐं फिक्री पासनि ते बि केतिरा ई मज़मून लिखिया आहिनि
संदसि नसर में बि उहा उॾाम आहे जेका हिकिड़े बहितरीन बलोड नसर निगार में हूंदी आहे। मौजूद सामीन, ही बि असांजी अॼु जे दौर जी ख़ूबसूरत शाइरा रुबीना अबड़ो ऐं हाणे आऊं अवां जे अॻियां जंहिं टी शाइरा खे पेश करे रहियो आहियां सा आहे रोशन ज़मीर लेखिका रोशन आरा मुगल। शिकारपुर पंजनि अहिड़नि औरतुनि खे जनमु ॾिनो जिन तारीख़ जे वर्कर में पंहिंजो नालो सुनहरी अखरनि में लिखायो आहे। बादाम नातवा सुमेरा ज़रीन रशीदा एजाज शम्स सिद्दीकी ऐं रोशन आरा मुगल जिन जूं अदबी ख़िदमतूं सिंध तोड़े हिंद जे बाशऊर तबिके में हमेशह यादि रखियूं वेंदियूं, छाकाणि जो हिननि औरतुनि अदब जे आकाश ते उन वक़्तु उॾरणु शुरू कयो जॾहिं शिकारपुर जे सरज़मीन तां अदब जा पखी उॾरी वियल हुआ ऐं हिकु सनाटो छाइजी वियो। अहिड़ी मायूसी वारी हालत में जिते शेख अयाज़ खियलदास फानी ऐं न्याज़ हुमायूं शाइरी सिंध जे रोशन मुस्तक़बिल जी सरवाणी कई, उते हिननि चइनी लेखकाउनि जे कहाणियुनि ऊंदाही राति जे धिके रोशनीअ जे लाट खे ॿारे रखियो ऐं उहा लाट अॼु बि रोशन आहे। नाले वारी लेखिका रोशन आरा मुगल शिकारपुर शहर जे हिकु रोशन ख़्याल कुटुंब में 27 जून 1924 ईस्वी ते मोहम्मद हुसैन मुगल जे घर में ॼाई। रोशन आरा पंहिंजी भेण बादाम नातवा खां 4 साल नंढी हुई। ही निंगरियूं ॿाराणी वईअ में हुयूं त पीउ सहारो फसी वियो। संदसि पालना माउ जे हथ हेठि थी। संदन अमर पढ़ियल लिखियल शिकारपुर जे गर्ल्स स्कूल में उस्ताद हुअण सां गॾु रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंद सोच रखंदड़ औरत हुई। जे न रुॻो ॿिन्ही धीअरनि खे पढ़ायो पर हुननि जी अदबी तरबियत कोन कई। बादाम नातवा पंहिंजे किताब ख़ुशख़सलत ख़ातून में पंहिंजे वालदा जी तमामु घणी सारा कई आहे। गुरबत जे घाणे में पीड़जंदे ॿिन्ही भेनरनि कलम खे पंहिंजे महरूमियुनि जो सहारो बणायो। नंढपण में यतीमीअ जे अहसास रोशन जे दिमाग़ ते अहिड़ा गहरा असर विधा जो उहा शागिर्दी वारी ज़िंदगी गुज़ारींदे बि पंहिंजे पाण ते भाड़ण जी आदी बणिजी वई। हिन में साहब रवादारी त हुई पर हिन में ख़ुददारी तमामु घणी हुई। हू ॿिए त भाड़ण बजाए पाण ते भरोसो रखणु लॻी हुई। इब्तिदाई तालीम शिकारपुर मां हासिल करण बैदि सेकेंडरी तालीम हैदराबाद में पिराई जिते संदसि भेण बादाम नातवा अॻी पढ़ंदी हुई। खेसि 5 रुपया माहवार स्कॉलरशिप मिलंदी हुई। ॿई भेनरूं हॉस्टल में रहंदियूं हुयूं। स्कॉलरशिप ते पढ़ंदे हॉस्टली ज़िंदगी गुज़ारींदे रोशन आरा 1941 ईस्वी में मैट्रिक जो इम्तिहान पास कयो। 1947 ईस्वी में BSc जो इम्तिहान बम्बई यूनिवर्सिटी मां, 1951 ईस्वी में BT ऐं 1952 ईस्वी में कराची यूनिवर्सिटीअ मां MA सिंधी अदबी डिग्री हासिल कयाई। अहिड़ीअ तरह हिन 1954 ईस्वी में LLB जो पहिरियों साल पास कयो। उनखां पोइ ॿारनि जे नफ़्सियात में डिप्लोमा कयाई। LLB जो आख़िरी साल पास करण में 5 महीना हुअसि त ज़िंदगी संदसि साथ छॾियो। रोशन आरा DG सिंध कॉलेज जे शागिर्दीअ दौरान सिंधी औरतुनि लाइ साथी नाले रिसालो कढंदी हुई। हीअ औरतुनि जी भलाई ऐं बहबूदी लाइ आम रिसालो जंहिंमें शाहकार मज़मून ऐं शाइरी छपजी हुई। संदसि केतिरा ई ख़ूबसूरत गीत हिन रिसाले में छपियल आहिनि। हूअ पंहिंजे वक़्त जी मञियल शाइरा हुई। ख़ासि करे हुन जा गीत निहायती पुरसोज़ ज़ंदर आहिनि। संदसि गीतनि में मौसीक़ियत घणी आहे। संदसि कुझु गीत हिते ॾिसनि था। आओ त मां तोखे बेलायां, आओ त मां तोखे बेलायां, नगमे जो जादू खेलायां, हल्का हल्का चीरी चीरी तोखे कई गीत ॿुधायां, ख़ामोशीअ जूं लहरूं चीरे तुंहिंजे सीने ते लहरायां, ॻायां ॻायां तेसीं ॻायां जेसीं पंहिंजे दिलि में पायां। हिन अहिड़ा केतिरा ई सुंदर ऐं मनमोहींदड़ गीत सरिजिया आहिनि जिन में मौसीक़ीअ जी सुर लय ताल जी धनक समायल आहे। हिन जे गीतनि बाबति शेख अयाज़ साहिवाल जेल जी डायरीअ में लिखे थो त हूअ मूं सां गॾु शिकारपुर कॉलेज में पढ़ंदी हुई। हुनखे अदब सां बि दिलचस्पी हुई ऐं हुन कुझु गीत हिन दुनिया जे वीराने में मंज़िल मिलंदी या न ऐं मुखड़ी छाकां शर्माई वग़ैरह लिखिया हुआ जे मूं हुनखे दुरुस्त करे ॾिना हुआ। ऐं संदसि गीत मुखड़ी छाकां शर्माई ते लिखणु ज़रूरी थो सम्झां
जंहिंमां संदसि ॿोलीअ जे असलूब ऐं गीत जे रिदम जो अंदाज़ो करे सघिजे थो। रुत आई मुखड़ी छाखां शर्माई, रुत आई मुखड़ी छाखां शर्माई, किरणा आया हरजय छाया, चुमी चुमी गुल चश्मन छाया, ॾिसंदे ई छो घबराई मुखड़ी छाखां शर्माई। रुत आई भंवरनि ॻायो पल में पातो, कंवल सां नाज़ुक नातो, हीअ छो तंहिंखां शर्माई। रोशन आरा गणपासाई शख्सियत जी मालिक हुई, हुनजो इल्मी अदबी सहाफ़ती ख़िदमतूं सिंध जे तारीख़ जो सुनहरी बाब आहिनि। हिन तइलीमी मैदान में पाण पतोड़ियो 1944 खां 1948 ईस्वी ताईं म्यूनिसिपल स्कूल बोर्ड शिकारपुर जी मुखी मेंबर रही। स्कूल बोर्ड जे कारोबार ऐं तइलीमी कोशिशनि में दिलचस्पी वरिताई। 1947 ईस्वी में सिंधी प्राइमरी तइलीमी सूबाई बोर्ड जी मेंबर रही। 1948 ईस्वी खां कराचीअ में गर्ल्स स्कूलनि जे असिस्टेंट इंस्पेक्टर मुक़ररु थी। अक्टूबर 1952 ईस्वी में पाकिस्तान सरकार जे ख़र्च ते अमेरिका में ज़रई तइलीमी समाजी तरीक़नि ऐं सिख्या लाइ अमेरिका वई ऐं उन ॾिस में अमेरिका जे आलमनि सां लह विचण में अची चङो आज़मूदो पिरायई। ॿारनि जी नफ़्सियात जो अभ्यास करे डिप्लोमा हासिलु कयई। हूअ अमेरिका सां गॾु जापान, हांगकांग, बर्मा ऐं ओभर पाकिस्तान मौजूदा बांग्लादेश घुमी मुशाहिदा माणी 1953 ईस्वी में वतन वापसि वरी। ॿियो दफ़ो सेलून कोलंबो मार्च 1955 ईस्वी में वई ऐं अप्रैल में वापसि आई। 1948 ईस्वी में मिस्टर इसाक सां कराचीअ में शादी कयई। ज़िंदगी जे साथीअ जो खेसि मुकमल सहकार हासिलु रहियो। रोशन आरा मुग़ल हिकु आदर्शी औरत हुई। हिनखे सिंध ऐं सिंधियत में वेठा हो। छा लतीफ़ सां बेहद अक़ीदत हूंदी हुई। उन अक़ीदत ऐं मोहबत खे अमली रूप ॾींदे सिंध मुस्लिम लॉ कॉलेज में लतीफ़ सोसाइटी क़ाइमु कयई, जंहिंजी पहिरीं सेक्रेटरी हुई। वफ़ात खां कुझु महीना अॻु हुन कॉलेज में योम लतीफ़ मल्हायो। हीउ प्रोग्राम एॾो शानदार थियो जो शायदि अहिड़ो प्रोग्राम हिन खां पहिरीं किथे थियो हुजे। हिन उन तक़रीब में शाह जे कलाम ऐं फ़िक्र खे फैलाइण लाइ शागिर्दनि खां वचन वरितो। उन मौक़े ते सुशीला माताणी जे ॻायल वजद आमीज़ शाह जे कलाम मथे एतिरो त असरु कयो जो हुन वटि शाह जो कलाम सिखण जो इज़हार कयो। हिन जी अदबी औसत शेख हयात, मोहम्मद इब्राहिम जोए, रशीद भट्टी, शेख हफ़ीज़, तनवीर अब्बासी ऐं मोइनी रामाणीअ जी सोबत हेठि थी। रोशन जी शख़्सियत ऐं किरदार बाबति मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामीअ साहिब लिखियो आहे, रोशन सचपच त हर एतबार सां रोशन हुई ऐं सिंधी औरतुनि लाइ हिकु मिसाली औरत हुई। इल्मु अदब में भड़ तब में सलीम ऐं हलीम न्याज़ ऐं निवड़त वारी रोशन सिंध जो रोशन तारो हुई। रोशन आरा मई 1955 ईस्वी जे आख़िरी ॾियारनि में उचो बीमार थी पई ऐं हिन 5 मई 1955 ईस्वी ते वफ़ात कई। संदसि वफ़ात इल्मी अदबी हल्के खे हिकु वॾो झटको रखायो। संदसि वफ़ात खां पोइ संदसि साथियुनि मावा रिसाले शागिर्द जो हिकु ख़ासि पर्चो रोशन नंबर कढियो, जंहिंमें रोशन मुग़ल जी शाइरी ऐं लिखणनि खां सवाइ मोहम्मद इब्राहिम जोए, मोइनी रामाणी, गफ़ूर अंसारी, शेख हयात, तनवीर अब्बासी, मीरा मोहम्मद शाह, डॉक्टर उमर बिन दाऊद पोटे, शेख हफ़ीज़ ऐं संदसि भेण बादाम नातवा जा मज़मून शामिल आहिनि, जिन में संदसि शख़्सियत जे पहलुअनि ऐं संदसि अदबी कारज ते भरपूर बेटा पेश कई वई आहे। शेख हयात पंहिंजे केतिरनि किताबनि में रोशन जो ज़िक्र कयो आहे। रोशन जो नसर थोरे नज़म में तख़लीक़ी कोरियो तमामु घणो आहे, पर अञा ताईं कंहिं बि इदारे संदसि को किताब न छपायो आहे जंहिंजी सिंध ऐं सिंधी अदब खे सख़्तु ज़रूरत आहे। मुज़िर सामीन, हीअ जी असांजी रोशन आरा मुग़ल जो तफ़सीली तारीफ़ी खाको मां वञा अॻियां पेश कयो। हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिस्तर खे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते हिन ॿियनि सिंध जे ख़ूबसूरत किरदारनि सां गॾु अवां जे अॻियां पेश थिबो। सिंध सलामत, हाथ सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन